अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अमेरिका जो तकरारी सदर डोनाल्ड ट्रंप जो बाइडन जे हलफ़ बरदारी तक़रीब खां अॻु व्हाइट हाउस ख़ाली करे छॾियो। ट्रंप व्हाइट हाउस में अमले सां इब्तिदाई मुलाक़ात बैदि फ्लोरिडा रवानो। डोनाल्ड ट्रंप पारां नए सदर जो बाइडन लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। ट्रंप चयो आहे त घटि वक़्त अंदरि कोरोना वैक्सीन अवाम खे फ़राहम कई। कोरोना वबा न हुजे हा त अमरीकी मईशत रिकॉर्ड तरक़ी करे हा। रुकावटुनि बावजूदि अमेरिका खे अज़ीम बणायो। वाशिंगटन DC में जो बाइडन जे हलफ़ बरदारी तक़रीब जूं तयारियूं मुकमल। जो बाइडन ऐं नायब सदर कामला हैरिस वाशिंगटन DC पहुची विया। वाशिंगटन DC में सिक्योरिटीअ जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम। 25,000 नेशनल गार्ड्स मुक़रर। मुख़्तलिफ़ रस्तनि खे कंडेदार तारुनि सां बंदि कयो वियो। भारतीय गुजरात में मुसलमाननि जो क़ातिल मोदी पाकिस्तान में इंतिशार पखेड़ण जी कोशिश करे रहियो आहे। बलोचिस्तान जी वाना जे नौजवाननि खे बि वरगिलाइण जी कोशिश कई पई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वाना में क़बाइली अॻुवाणनि खे ख़िताब। इमरान ख़ान चयो आहे त परवेज़ मुशर्रफ ताक़तवर हुजण बावजूदि हिननि ॾाढो झुकी पियो ऐं एनआरओ ॾिनो। ही चोर ॿीहर एनआरओ वठण लाइ रोडनि ते निकिता आहिनि। केतिरा बि धरणाणनि खे एनआरओ न ॾींदुसि। पाकिस्तान पारां पहिरें मरहले में कोरोना वैक्सीन जूं 2 करोड़ इंजेक्शन्स ख़रीद करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जे मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना खां बचाव लाइ 2 वैक्सीन जी मंज़ूरी ॾिनी आहे। साइनोफार्म वैक्सीन 80% कारगर आहे ऐं बर्तानिया खां बि वैक्सीन ख़रीद करे रहिया आहियूं। नेब पारां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ जाली अकाउंट्स केस में जल्दबाज़ीअ में अणपूर रेफरेंस दाख़िल कराइण जो इंकशाफ। इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत मुराद अली शाह ख़िलाफ़ दाख़िल करायल रेफरेंस जे सिफ़नि जी तरतीब ऐं रिकॉर्ड जी बाइंडिंग ते एतिराज़ वारे छॾियो। एतिराज़ ख़तमु कराइण जी हिदायत सिंध हुकूमत जाली अकाउंट्स केस में वॾे वज़ीर ख़िलाफ़ नेब जे रेफरेंस खे हिरास करण जी कोशिश करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त नेब जॾहिं बि वॾे वज़ीर खे तलब कयो पेश थी हर सवाल जो जवाबु ॾिनो। असां डिॼण वारा न आहियूं। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त नेब जो रेफरेंस नूरियाबाद पावर कंपनीअ बाबति आहे। अहिड़ा रेफरेंस दाख़िल थिया त मुल्क में सीड़पकारी कीअं थींदी। PTI परॾेही फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे स्क्रूटनी कमेटीअ वटि जवाबु जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन पारां PTI जे दरख़्वास्त ते 19 सियासी पार्टियुनि खे नोटिस जारी। PTI जे वकील चयो आहे त स्क्रूटनी कमेटीअ जो अमल आख़िरी मरहलनि में आहे। PTI फॉरेन फंडिंग केस जी दरख़्वास्त गुज़ार स्क्रूटनी कमेटीअ ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। अकबर एस बाबर चयो आहे त PTI जाली दस्तावेज़ स्क्रूटनी कमेटीअ में जमा कराया। कमेटी PTI जे 23 फॉरेन फंडिंग केस अकाउंट्स खे ज़ाहिर न पई करे। मामले खे ॼाणी वाणी पोइ ते धकियो पियो वञे। PTI ख़िलाफ़ परॾेही फंडिंग केस जे फ़ैसिले में देर ख़िलाफ़ PDM इलेक्शन कमीशन में यादाश्तनामो जमा कराए छॾियो। नून लीग अॻुवान एहसन इक़बाल राजा परवेज़ अशरफ कामरान मुर्तज़ा चीफ इलेक्शन कमिशनर सां मुलाक़ात करे यादाश्तनामो पेश कयो। एहसन इक़बाल चयो त परॾेही फंडिंग केस में इमरान ख़ान 6 सालनि खां एनआरओ ते हली रहियो आहे। उन केस जो फ़ैसिलो आयो त वज़ीर आज़म जो फालूदो निकिरी वेंदो ऐं नाअहल थी वेंदो। पाकिस्तान पारां शाहीन 3 मिसाइल जो ज़मीन खां ज़मीन ताईं वार करण जो कामयाब तजुर्बो। सदर वज़ीर आज़म आर्मी चीफ ऐं जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीअ पारां कामयाब तजुर्बे ते साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे वाधायूं। मिठियाणी बाईपास ते रक्षा ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार अकरम मला ऐं मिसबात सरदार ज़ख़्मी थी पिया ऐं जॾहिं त रक्षा ड्राइवर समेत रक्षा में सवार पिणु सख़्त ज़ख़्मी थी पिया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।